सतनाम श्री वाहेगुरु। मन्ने की गत कही न जाए, जे को कहे पिछे पछताए। कागद कलम न लिखण हार, मन्ने का वह करन विचार। ऐसा नाम निरंजन होय, जेको मन जाने मन को। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। गुरु रूप साध संगत जी, आज 12वीं पौड़ी जो विचार पाण आरंभ पिया करूं। धन धन साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज जी बख्शिश जपजी साहिब जी की 12वीं पौड़ी। सतगुरन 11 पौड़ियुनि ताईं एॾे सुणीअ जो ज़िक्र कयो। 8वीं खां सतगुरन ॿुधण जी महिमा ॿुधाई, तो उनखे ॿुधो से, उनकी शिक्षा ॿुधी से उनजो नाम ॿुधण में अची वियो। ऐं ॿुधण में जेकी महानता हासिल थींदी आहे, सतगुरन उहा ॿुधाई। सिद्ध पीर सुरनाथ सुणे शेख पीर पातशाह। पर हे मुंहिंजा सतगुरु जी, एतिरो कुझु ॿुधण सां हासिल थिए थो, छा उनखां ॿुधण खां अलावा भी कुझु आहे? जॾहिं इन्ही सवाल जो जवाब असां खोज कंदासीं, तो 5वीं पौड़ी में सतगुरु जी ॿुधाइनि था, इन जो जवाब असांखे मिले थो। सतगुरनि जो जेको मैसेज आहे, सतगुरनि जो जेको पैगाम आहे, सतगुरनि 5वीं पौड़ी में ॿुधायो आहे। गावीए सुणीए मन रखिए पाओ। ॿुधण हिकिड़ो हिसो आहे उन पैगाम जो, ॻाइण ऐं उनखे ॿुधण ऐं मन में प्रेम यानी भावना रखण। इन जे लाइ सतगुरु जी मने उनखे चयो आहे, जंहिं सिर्फ़ ॿुधो न आहे पर प्रेम सां पंहिंजे अंदर में अपनायो आहे। हिते 12वीं पौड़ी में मने लावा सां आहे, वरी 13वीं पौड़ी में मन दिलावा सां आहे। इन जे लाइ ॿिन्ही लफ़्ज़नि में अंतर आहे। मने नाउना मनण वारे जी अवस्था, मने की गत कही न जाए, मनण वारे जी अवस्था बयान में नथी अचे। सतगुरु ॿुधाइनि था, मने की गत कही न जाए, जेको कहे पिछे पछताए। पर जेको उनके बयान करण जी कोशिश करे थो, उहो पछताए थो, तो जे उनजी अवस्था एतिरी ऊंची आहे जेका बयान में नथी अचे। कागद कलम न लिखण हार, मने का वह करन विचार। पर जेकॾहिं उनजो वीचार कजे वेही करे, उहो भी वीचार न पियो करे सघिजे। न कागज़ न कलम सां उनखे लिखी सघे थो, उनखे उनजी कोई उनजी कोई तारीफ़ लिखी सघे थो, उहा अवस्था लिखी सघे थो जेकी मने खे मिली वञे थी, यानी मनण वारे खे मिली वञे थी। अहिड़ी वॾी उच्च अवस्था खे हिकु मनण वारो प्राप्त करे वठे थो। इन लाइ आख़िरी पंक्तियुनि में सतगुरुनि इन पौड़ियुनि जो मुख्य वीचार ॿुधायो आहे। ऐसा नाम निरंजन होए, उहो नाम निरंजन आहे, माया खां परे आहे। निरंजन जेको माया खां रहे थो जे। ऐसा नाम निरंजन होए, पर जेको मन जाने मन कोए। जेको मन जे अंदर इन्ही ॻाल्हि खे मनी वठे, जेको उनखे मन जे अंदर इनखे जाने वठे,
उनखे इहा समझ ईंदी त उहो नाम निरंजन आहे, माया खां रहता, जेको उनखे अपनाए वठे थो, जेको पाए वठे थो। तो गुरु महाराज जी मञण वारे जी भावना, जंहिंजे अंदर में भाव जागदो आहे, प्रेम जागदो आहे, जेको मन सां मञी वठंदो आहे गुरु जी ॻाल्हि, मने उनखे चयो आहे। उन लाइ सतगुरनि जो पूर्ण संदेश आहे, परमात्मा खे ॻाइणो आहे, परमात्मा खे ॿुधणो आहे, पर मञणो बि लाज़मी आहे। इहा उच्च अवस्था आहे। मञण बि हिकिड़ी अवस्था आहे। मञणु मतिलबु सिर्फ़ु विश्वास रखणु न आहे। मुंहिंजो विश्वास आहे गुरु जे वचननि खे। मञण जो मतिलबु इहो न सम्झो कॾहिं बि त मां गुरु जे वचननि ते विश्वास रखां थो, पर मञण जो मतिलबु इहो आहे मन ॼाणे, मन जे अंदर में ॼाणे वरितो, अभ्यास करो गुरु जे वचननि ते, ऐं गुरु जे वचननि खे, उन रस खे, उन आनंद खे माणे वरितो। जेको प्रेम गुरु जी ॿुधाइनि था, जेको नाम गुरु जी ॿुधाइनि था, उन नाम खे हासिल करे वरितो, उनखे ॼाणे वरितो। इन लाइ गुरु महाराज मने जी 12वीं पौड़ी में ज़िक्र कयो आहे। अॻिते मुंहिंजे पातशाह लिखियो आहे मन नए, यानी मञण सां मन नए। हिते दिलावा ॾिनल आहे, हिन पौड़ी में लावा ॾिनल आहे। सतगुरु जी महिर करनि। अॻिते पाण जो वीचार ज़रूरु कंदासीं। भुल चुक जी माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।